अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरिया कुंज न्यूज़ में सभिनी खे भलीकार चऊं था। कुंज न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। जोही मां फारूक पंवर जी रिपोर्ट मौजूद। काशी के ॻोठ तालिबानी लुंड में 1 महीनो अॻु हथियार बंदन तरफां हथियारनि के ज़ोर ते घर आबादियुनि खे यरगुमाल बणाए नौजवान नारी रुखसाना लुंड के अगवा करे खणी वञण खिलाफ़ नारी रुखसाना के बाज़ियाबीअ लाइ संदसि वालिदा मुस्मात हुरमत लुंड, मीर हमज़ो मोहम्मद अली ऐं गुलाम हैदर की अॻवानीअ में दादू जोही रोड ते जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां दाहींदे ॿुधायो त 25 ॾींहं अॻु हथियार बंदन हथियारनि के ज़ोर ते घर भातियुनि खे यरगुमाल बणाए नौजवान नारी रुखसाना लुंड के अगवा करे खणी विया। नारीअ जे अगवा में मुलविस शजनन मथा हद के थाने ते केस दाख़िल हुजण बावजूद पुलिस अगवा में मुलविस बाअसरनि खिलाफ़ का भी कार्रवाई न पई करे। उन्हनि चयो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज करण ते पुलिस केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रही आहे। हुननि सुप्रीम कोर्ट, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां मुतालबो कयो त नारीअ जे अगवा में मुलविस जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई करे नारीअ खे बाज़ियाब कराए असां सां इंसाफ़ कयो वञे।